बे पासे अपडेट कयूं ब्रेकिंग न्यूज़ आहे। गढ़ी हसन में ब मुगवी नौजवान बाजियाब न थी सघिया आहिनि। मुगवियुनि जे घरनि में रोड राड़ो मतल आहे। अवांखे अपडेट दे रहा आहियूं। गढ़ी हसन वेझो गोठ दोरो खोसो वासी बिन मुगवी नौजवाननि अब्दुल समी खोसो ऐं सिराज खोसो के 5 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस बाजियाब न कराए सघी आहे। हिकु भेरो ॿीहर अवां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। गढ़ी हसन खां 2 मुगवी नौजवान बाजियाब न थी सघिया आहिनि। मुगवी जे घरनि में रोड राड़ो मतल आहे। अपडेट कयूं पिया ब्रेकिंग न्यूज़ आहे। गढ़ी हसन वेझो गोठ दोरो खोसो वासी बिन मुगवी नौजवाननि अब्दुल समी खोसो ऐं सिराज अहमद खोसो के 5 ॾींहं गुज़री वञण बावजूद भी पुलिस बाजियाब नाहे कराए सघी। ब्रेकिंग न्यूज़ आहे। तफ़सील मालूम कंदासीं नज़ाकत अली कंडराणी खां। जी नज़ाकत, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाइण चाहियां त मुगवी नौजवान बाज़ियाब न थी सघिया। मुगवी जे घर में रोड ऐं राणो मतल आहे। गढ़ी हसन वेझे गोठ दोरो खोसे में बिन मुगवी नौजवान अब्दुल समी खोसो ऐं सिराज अहमद खोसो 5 ॾींहं बावजूद गुज़री चुको आहे ऐं जेको बाज़ाब न सघिया आहिनि। जॾहिं त मुगवियुनि जे घर में रोज राणो आहे। मुगवी जे नौजवान जो वारस मूजिब चवण धाड़ियल नौजवान खे बाज़ाब लाइ 3 लख जी भुंग तलब कई ऐं फ़ोन ते धमकी ॾिनी जेकॾहिं 3 लख भुंग न मिलियो त असां हिननि जा लाश घर मोकिलींदासीं तव्हां ॾांहुं। मुगवियुनि जो नौजवान वारस चवण आहे त मिसकीन ऐं ग़रीब फोरे ते आहियूं ऐं पेट पालण लाइ मस्त आज़ूद आहियूं ऐं जेको आहे एतिरो रक़म किथां आणियूं। हुन एस पी जेकाबाद ऐं कंदरकोट पुलिस खे इंतज़ामिया खे मुतालबो कयो आहे त मुगवियुनि खे ॾाढे चंबन में आज़ाद कराए बेचैनी ख़त्म कई। जी ठीक है नज़ाकत अली, अवां जी वॾी महिरबानी।